तांखे ख़बर है त जॾहिं मां का ॻाल्हि कयां थो, का ॻाल्हि सियासी नुक़्ते नज़र पेश कयां थो त 2-4-500 भटकेली GSN जा नौजवान ऐं ॿिया टिया ये ज़रूर लिखंदा हूंदा, छो जो उनके तारीख़ जी ख़बर कोन्हे, उन्हनि जे क़ौमी जदोजहद जे तौर तरीक़नि जी ख़बर कोन्हे, क़ौमुनि जे ज़वाल ऐं उरूज जी ख़बर कोन्हे। उहे गुमराह थियल आहिनि, उनजा ज़हन यगमाल थियल आहिनि, उहे ज़रूर लिखंदा हूंदा। पर जेकॾहिं तव्हां उन्हनि जा पटा खोलींदो त तव्हांखे पीपल्स पार्टी जी जागीरदार सियासत कंदड़ इहे समूरा माण्हू उन प्रोपेगेंडा में शामिल मिलंदा, उन्हनि जा आइडियूं तव्हांखे मिलंदियूं, तव्हांखे GDA जा पहलवान मिलंदा जेके इक़्तिदार जी आस में सभु कुझु लुटाए उम्मीद लगायूं वेठा आहिनि त ज़रदारी जो ॼाण इक़्तिदार जो तख़्तो लहंदो ईअं असांखे वारो मिलंदो, उहे वेठा आहिनि। ऐं तव्हांखे PTI जा माण्हू मिलंदा जिन जी सियासत खे असां कॾहिं क़बूल न कयो आहे।